नाज़रीन, ڈاکٹر عيسي ليبارٽري एंड डायग्नोस्टिक सेंटर طرفان हैदराबाद में मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। सभी मरीजन जो मुख़्तलिफ़ टेस्टूं कयूं वयूं। कासमाबाद में डॉक्टर ईसा लेबॉरेटरी एंड डायग्नोस्टिक सेंटर तरफां क़ाइम कयल लेबॉरेटरी ते मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। कैंप ते सभी माण्हुनि जूं हॾियनि, शुगर, रत ऐं ॿियूं मुफ़्त में टेस्टूं कयूं वयूं। डॉक्टर ईसा लेबॉरेटरी एंड डायग्नोस्टिक सेंटर कासमाबाद जे ब्रांच मैनेजर फौजिया कीरियो, कैंप ते आयल कर्नल मसरूर हैदर, रोटरीन इमरान ऐं रोटरीन मोहम्मद इकबाल मेमण खे कैंप जो दौरो करायो। ब्रांच मैनेजर फौजिया कीरियो मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि जूं मुफ़्त टेस्टूं कराइण लाइ कैंप लगाई वई आहे। सभई माण्हुनि जूं टेस्टूं कयूं आहिनि। फौजिया कीरियो चयो त कैंप सां बेपहुचे ग़रीब माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो पहुचंदो। अहिड़े क़िस्म जूं कैंपूं ॿियनि शहरनि में बि लॻायूं वेंदियूं। हुन मौक़े ते कैंप जे दौरे लाइ आयल महिमाननि डॉक्टर ईसा लेबॉरेटरी तरफां शहरियुनि लाइ मुफ़्त कैंप लगाइण वारे अमल खे साराहियो। संदन चवणु हो त डॉक्टर ईसा लेबॉरेटरी तरफां अहिड़ियूं कैंपूं लगाइण तारीफ़ जो अमल आहे। हुन सां ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो थींदो। अॼु जो जेको असांजो फ्री स्क्रीनिंग जो जेको सिलसिलो आहे उहो हींअर जारी आहे। जीअं त तव्हां ॾिठो हूंदो हेठि पेशेंट्स जो अचणु वञणु आहे। हींअर अॼु जे ॾींहुं असीं फ्री ब्लड शुगर, फ्री कोलेस्ट्रोल ऐं फ्री BMD जेका हॾियुनि जी टेस्ट हूंदी आहे उहा कयूं पिया। हैदराबाद जी अवाम जे लाइ इहो तमामु सुठो मौक़ो आहे त उन्हनि खे सिहत जूं बेसिक ऐं बुनियादी सहूलियतूं मौजूदु आहिनि। हिते वॾो बेनिफिट इहो आहे त हिते ऑन द स्पॉट असां वटि जेके आहिनि से टेस्ट परफॉर्म थींदा आहिनि। जेके अर्जेंट टेस्ट हूंदी आहे उनजी सहूलियतूं बि मौजूदु आहिनि। तक़रीबन 70% जेके टेस्ट हूंदा आहिनि जेके ऑन द स्पॉट असांजी स्टेट लैब में हिते परफॉर्म थींदा आहिनि। हिते तमामु क़िस्म जा रत जा टेस्ट कया वेंदा आहिनि। उनखां एक्सरे ऐं अल्ट्रासाउंड जी सहूलियत बि हिते मौजूदु आहे। असां हीअ लैब खोली आहे 6 मार्च असांजी लैब स्टार्ट थी वई हुई ऐं अॼु 23 मार्च ते असां कुझु जेका लैब टेस्ट आहिनि बेसिक हूंदा आहिनि उहा फ्री ऑफ कॉस्ट रखिया आहिनि, जंहिंमें रैंडम ब्लड शुगर आहे, कोलेस्ट्रोल आहे ऐं BMD आहे। ऐं अञा सुबुह खां असां वटि पेशेंट अचनि पिया कासमाबाद जे एरिया जा ऐं कासमाबाद जे अलावा जा एरिया जा बि। ऐं असां टेस्ट परफॉर्म कयूं पिया। असांजा छोकिरा जेका हिते वेठा आहिनि उहा सैंपल वठनि था ऐं असांजो पूरी लैब में प्रोटोकॉल फॉलो करे थिए पियो, SOPs फॉलो थियनि पियूं ऐं असां BMD ऐं बाक़ी सभु टेस्ट परफॉर्म कयूं पिया हिते। दुनिया जी तक़रीबन सभु सहूलियतूं रखियूं आहिनि। जेके बि मॉडर्न इक्विपमेंट्स आहिनि लेबॉरेटरी जे हवाले सां उहे इन्हनि रखिया आहिनि। ऐं आउं सम्झां थो त इहा हिकिड़ी नई एडिशन आहे, छो जो असां वटि ऑलरेडी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे डायग्नोस्टिक ऐं रिसर्च सेंटर आहे, आगा खान आहे ऐं ही ईसा लेबॉरेटरी जी टी ब्रांच आहे हिते। त हिकिड़ी एडिशन आहे, माण्हुनि जे लाइ सहूलियत आहे ऐं माण्हुनि वटि चॉइस बि आहे त जिते बि सेटिस्फाई थियनि उते वञनि। और ये जो ईसा लैब की ब्रांच यहाँ कासमाबाद में ओपन हुई है, इसके हवाले से भी ये एक हैदराबाद में एक बहुत ही ज़बरदस्त एडिशन है कि हमारे पास एक और बहुत बेहतरीन ऑप्शन जो कि हमें मालूम है कि ईसा लैब जो है वो बिल्कुल इंटरनेशनल लेवल पे पूरे पाकिस्तान में सर्व कर रही है। इनके जो ओनर हैं डॉक्टर फरहान ईसा साहब, जो कि हमारे रोटरी के हवाले से डिस्ट्रिक्ट गवर्नर भी हैं इस साल रोटरी इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट 3271 के। तो उनकी वैसे भी सोशली बहुत बड़ी खिदमात हैं सारे पाकिस्तान में। हर जो डे होता है, चाहे वो पाकिस्तान डे के हवाले से हो, इंटरनेशनल डे के हवाले से हो, वो ये सेलिब्रेट करते हैं। और बहुत से टेस्ट वगैरह फिर आज भी जैसे हम यहाँ पे आए तो पता चला हमें कि मुख्तलिफ टेस्ट जो हैं आज पूरा दिन जो है वो फ्री यहाँ पे कराए जा